जी बिल्कुल सिंध हुकूमत पारां पंहिंजे वादे जी वधीक हिकु तकमील खे जेको आहे मुकमल कयो वियो आहे। सिंध हुकूमत पारां जेको आहे कराची जे अंदरि जेकी ईवी बसूं आहिनि, इलेक्ट्रिक बसूं वधीक रूट्स ते हलाइण जो जेको ऐलान कयो वियो आहे। गुलशन मेमार खां कराची टावर ताईं जेको आहे बस हलाइण जो जेको आहे सिलसिलो अॼु शुरू कयो वियो आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर ऐं ट्रांसपोर्ट मिनिस्टर शर्जील इनाम मेमण जेको आहे अॼु गुलशन मेमार खां हिन बस सर्विस जो इफ़्तिताह कयो आहे। अॼु खां ही बस जेका आहे गुलशन मेमार खां टावर ताईं हलाई वेंदी। शर्जील इनाम मेमण साहिबु वधीक रूट्स ते बसूं हलाइण जो पिणु ऐलान कयो आहे। कराची जा ॿिया जेकी मुख़्तलिफ़ रूट्स आहिनि जिन जो ऐलान PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कयो वियो, उन्हनि ते पिणु हुन जो चवणु आहे त 3 ॾींहंनि जे अंदरि कराची जा ॿिया जेकी मुख़्तलिफ़ रूट्स आहिनि उन्हनि ते पिणु इलेक्ट्रिक बसूं हलायूं वेंदियूं। उन्हनि जो वधीक इहो चवणु आहे त हीअ जेकी इलेक्ट्रिक बसूं आहिनि इहे माहौल दोस्त आहिनि ऐं हिननि सां जेको आहे माण्हुनि खे सफ़री जेका सहूलियत आहे उन्हनि में आसानी थींदी। तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त शर्जील इनाम मेमण जो इहो बि चवणु आहे त गुलशन मेमार जो जेको इलाइक़ो आहे उहो ख़ासि तौर ते कराची जे शुरूआती इलाइक़नि में शुरू थिए थो, छाकाणि त उते ॿिया जेकी रूट्स आहिनि उहे इन्हनि बसुनि खे नथा लॻनि। तंहिं करे इहा कोशिशि आहे त अहिड़ियूं जेकी सहूलियतूं आहिनि उहे सॼी कराची जी आवाम खे फ़िराम कयूं वञनि। उन सिलसिले जी कड़ी में अॼु कराची जे गुलशन मेमार खां हिन इलेक्ट्रिक बस जी शुरूआति कई वई आहे। जी।